जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइन था। जब पूरन करता प्रभु सोई, जब पूरन करता प्रभु सोए, जब पूरन करता प्रभु सोई, जब पूरन करता प्रभु सोए, तब जम की त्रास कहो किस होई, तब जम की त्रास कहो किस होए, तब जम की त्रास कहो किस होई। तब जम की त्रास कहो किस होए। चौ हरे राम। हरे राम। सतगुरु फरमाइन था पंहिंजी वाणी में कि जॾहिं केवल वो पूर्ण परमात्मा ही होया, केवल परमात्मा, ॿियो कोई भी न, जॾहिं सृष्टि जी भगवान रचना ही न कई, जॾहिं कोई इंसान कोई मनुष्य कुछ भी न, केवल परमात्मा होया, तो जम की त्रास, त्रास यानी भय, तो काल जो भय कंहिंखे हुयो? चओ हरे राम। भय कष्ट चइजे। जॾहिं परमात्मा ही केवल हुया त पोइ कंहिंखे भी जमदूत जो भी भव न, कंहिंखे हुयो? सतगुरु ही सम्झाइनि था हिन पूरी अष्टपदीअ में कि जॾहिं उहो परमात्मा हुयो तॾहिं ॿियो कुछ भी न। ये जमी जब न थी आसमां जब न था, चांद सूरज न थे ये जहां जब न था। जॾहिं कुछ भी न हुयो, कुछ भी न हुयो, तॾहिं भी उहे परमात्मा ही हुया। चओ हरे राम। हिन महिल सभु कुछ आ ऐं परमात्मा भी आ। अॻिते वरी जॾहिं सभु कुछ न हूंदो, प्रलय थी वेंदी, तॾहिं भी परमात्मा हूंदा। चओ हरे राम। हिकिड़ा परमात्मा ही आहिनि जेके प्रलय खां पहिरों भी आहिनि। जॾहिं सृष्टि जी रचना न थी आहे तॾहिं भी परमात्मा आहिनि। हिन महिल सृष्टि जी भगवान रचना कई आहे त भगवान आहिनि, वरी भगवान पाण में सभिनीनि खे लीन करे छॾींदा, तॾहिं भी केवल परमात्मा ही बचंदा। चओ हरे राम। पोइ छाजो भय? इहो अगरि ज्ञान कंहिंखे अची वञे, इहो अगरि वैराग, इहो अगरि ब्रह्म ज्ञान कंहिंखे सम्झ में अची वञे त हुनजो भय ख़त्म थी वेंदो आहे। हर इंसान कंहिंखो भय करे न करे, पर मृत्यु जो भव सभिनीनि खे हूंदो आहे। चओ हरे राम। हर इंसान खे मृत्यु जो भव हूंदो आहे। कंहिंखे भव न हूंदो आहे त चवनि था जेके भगवान जी शरण अची विया आहिनि, शरणागत थी विया आहिनि, भक्त संत ब्रह्म ज्ञानी महात्मा, उन्हनि खे पोइ इहो जमदूतनि जो भव न थींदो आहे। चओ हरे राम। छो जो उहे हाणे भी इहो ई सम्झंदा आहिनि कि उहो परमात्मा ही आहे, बस उहो ही पूर्ण परमात्मा अविनाशी प्रभु उहो ही आहे, ॿियो कोई भी न आहे। असां भी उन्हनि जी अंश आहियूं, हर को उन जी अंश आहे। जेको इहो ज्ञान सम्झी वेंदो आहे त पोइ उनखे मृत्यु जो भव भी ख़त्म थी वेंदो आहे। चओ हरे राम। ईअं असां संतनि जी वाणी में ॿुधियो आहे कि धीरे 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 भक्ति करण वारे खे हर भय जेको आहे उहो ख़त्म थी वेंदो आहे धीरे धीरे, पर मृत्यु जो आख़िरी भय हूंदो आहे, आख़िरी स्टेज। कबीर साहब महाराज भी जीवन भर बंदगी कई, भक्ति करे 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 आखिरी में उन्होंने ये पंक्ति उच्चारण कही है आखिरी समय में कि जिस मरने ते जग डरे मेरे मन आनंद, कि हाणे मां निश्चय करे वतो आ कि मुखे मृत्यु जो भव ना आहे। इहो भव आखिरी भव, जन्म मरण ही खत्म थी वने, मृत्यु जो भव निकरी वने, इहो आखिरी भय आ। चओ हरे राम। तो इहो अवस्था भक्तन जी पहुंची वेंदी आ, संतन जी पहुंची वेंदी आ। ऐं उन्हनि जी अवस्था छा चइजे कि उन्हनि जे साम्हूं त जमदूत पाण ही न ईंदा आहिनि। यम जा दूत भी, खुद यमराज भी, धर्मराज भी उन्हनि जे साम्हूं अचण जी हिम्मत न रखंदा आहिनि। चओ हरे राम। जेके निरंतर भगवान जी भक्ति कंदा आहिनि, हर पल भगवान खे यादि कंदा आहिनि, जेके महसूस कंदा आहिनि कि उहो परमात्मा अंग संग असां सां गॾु आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
कथा ईंदी आहे न ॾाढी सुंदर, ॾाढी वॾी कथा आहे। मार्कंडेय ऋषि, उन्हनि जी कथा ईंदी आहे भगवान भोलेनाथ जी। ॾाढो सुंदर प्रसंग कि हिकिड़े पति पत्नी खे संतान न हुई, त हिकिड़े जंहिं पति जेको मर्द हुयो उन्हनि में, उन खूब तपस्या कई भगवान भोलेनाथ जी, खूब भजन कयो, खूब कि संतान मिले। भगवान भोलेनाथ राजी थिया, कृपा कयूं, गुरु भाई तोखे छा खपे? चई प्रभु मां त संतान जे लाइ भजन पियो कयां। भगवान भोलेनाथ चयो भाई तोखे त कोई संतान न लिखियल आहे। चई प्रभु तव्हांजे हथ में आहे सभु, तव्हां ॾेई सघंदा आहियो, तव्हां चाहियो त छा न करे सघंदा आहियो? भगवान भोलेनाथ चयो ठीकु आहे, तोखे लंबी आयु वारी संतान खपे भाई, जेको लंबो जीए, खूब उनजी वॾी उमिरि थिए, कि नंढी उमिरि वारो? चई महाराज इहो वरी कहिड़ो खेल आहे, वॾी उमिरि वारो ॾियो। चई पर उनमें फ़र्क़ु ईंदे भाई, वॾी उमिरि वारो जेको ॿार तुंहिंजो जीअंदो उहो तोखे दुख ॾींदो, ऐं नंढी आयु वारो जेको ॿार थींदो उहो तोखे सुख ॾींदो। चओ हरे राम। हाणे तूं ॿुधाए तोखे छा खपे? ॾाढो वीचार करे उन भक्त जेके हुया उन्हनि वीचार करे जवाब ॾिनो कि महाराज जीवन भर जे दुख खां कुछ पल जो सुख ई ॾियो, भले नंढी उमिरि हूंदी बालक जी, पर घटि में घटि सुख ॾींदो। चयो ठीकु आहे, तोखे ॿार ॾिनोसीं, उमिरि थींदी 5 साल। चओ हरे राम। काथे काथे कथा में 12 साल बि लिखियल आहे, पर असां जेकी कथा ॿुधीसीं संतनि जे द्वारा उनमें 5 साल संतनि ॿुधाया। ठीकु आहे, तोखे ॿार ॾिनोसीं, 5 साल उमिरि थींदी, बालक थियो, उन्हनि खे ॾाढी ख़ुशियूं मनायूं। पर पिता खे त ख़बर हुयो भगवान भोलेनाथ वरदान ॾिनो आहे, पर उन्हनि गॾोगॾु इहो बि चयो आहे ॿार जी उमिरि 5 साल थींदी। जीअं जीअं साल, 2 साल, 3 साल, 4 साल गुज़रिया त चिंता, जेको सुख हुयो आख़िर उहो दुख में परिवर्तन थी वियो कि हाणे बस साल बचियो आहे। कंहिं संत वटि विया त ब्रह्मज्ञानी संत ॿुधायो, चयूं इन जो हिकिड़ो ई उपाय आहे, कंहिं महान दरवेश जी संत में ॿार खे मोकिले छॾ, उहे अगरि आशीर्वाद ॾींदा, उहे अगरि कृपा कंदा त पोइ कुझु थी सघंदो आहे, न त पोइ भगवान भोलेनाथ जो वरदान आहे। हाणे सचो संत कीअं मिले? त चयूं सभिनीनि खे प्रणाम करणु शुरू कयो, कंहिंमें बि विकार न रखो, कंहिंमें बि कोई दोष न ॾिसो, सभिनीनि खे प्रणाम कयो, कोई न कोई सचो संत मिली वेंदो। ईअं कंदे कंदे गंगा जे किनारे हिकु ॾींहुं उन बालक खे प्रणाम कंदे कंदे सप्त ऋषि मिलिया। चओ हरे राम। सप्त ऋषि भगवान जा जेके अवतार, खूब भजन जेके भगवान जो कंदा आहिनि, उहे मिलिया, उन्हनि खे प्रणाम कयो त उन्हनि हिकु साथ पंहिंजे मुखारविंद सां चयो चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव। सतनि ऋषियुनि चयो यानी तुंहिंजी आयु लंबी थिए, वॾी थिए। त उन्हनि जो पिता रोअण लॻो, चई महाराज इहो आशीर्वाद तव्हांजे तव्हांजे कंहिं कम जो न आहे जेको तव्हां मुंहिंजे बालक खे आशीर्वाद ॾिनो। चयूंसि छो भाई ईअं छो थो चए? चई तव्हां चओसि था चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, तव्हांखे ख़बर आहे इन जे आयु में केवल 3 ॾींहं बचिया आहिनि। 5 साल उमिरि ॾिनल हुई उन्हनि में, हाणे केवल 3 ॾींहं बचिया आहिनि, ऐं तव्हां हिनखे चओ था चिरंजीवी भव। वो तो सप्त ऋषि भी चुप थी विया। चई अरे हे आशीर्वाद असां ॾेई वेठा आहियूं भाई, हाणे कीअं कजे? चई हाणे तव्हां ॼाणो, तव्हांजो बालक अथव। उन पिता त जिंद छॾाई ओॾी महिल, तव्हांजो ॿारु आहे, तव्हां संभालियो। सप्त ऋषि उनखे वठी विया ब्रह्मा जी वटि, उन बालक खे। इन ॻाल्हि खे बि 1 ॾींहुं गुज़री वियो, बाक़ी घणा ॾींहं बचा? 2 ॾींहं बचा। ब्रह्मा जी वटि आया, ब्रह्मा जी खे प्रणाम कयो, त ब्रह्मा जी खे बि जेको प्रणाम कंदो आहे त ब्रह्मा जी स्वाभाविक उनखे आशीर्वाद ॾींदा आहिनि। उन्हनि बि पंहिंजे मुख सां चई छॾियो चिरंजीवी भव, चिरंजीवी भव। हाणे सप्त ऋषि खिलण लॻा, भाई खिलो छो था? चई बस बस असांजो कमु लही वियो, असांजो त बस टेंशन लही वई, कोई दिक़त न आहे। चई छो भाई? चई हाणे तव्हां बि हिनखे आशीर्वाद ॾिनो आहे, तव्हांखे ख़बर आहे ब्रह्मा जी हिनजी आयु में केवल 2 ॾींहं बचा आहिनि। चओ हरे राम। चई 2 ॾींहं बचा आहिनि? हा हा, भोले बाबा हिननि खे आशीर्वाद ॾिनो कि 5 साल तुंहिंजी उमिरि थींदी, बसि हाणे 2 ॾींहं बचा आहिनि, हाणे तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। सप्त ऋषि हली विया, ब्रह्मा जी उन बालक खे वठी सिधो शिव भगवान ॾे आया। चओ हरे राम। शिव भगवान जे जेॾी महिल पहुता
भगवान भोलेनाथ त राम नाम में लीन हुया। अची करे बालक के ब्रह्मा जी चयो जल्दी प्रणाम कर भाई, जल्दी प्रणाम कर। बालक प्रणाम कयो तो भोले बाबा जी अखियूं खुलियूं। हाणे भोले बाबा भी स्वाभाविक उन्हनि भी आशीर्वाद दिनो, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव। ब्रह्मा जी खिलण लगा। भोले बाबा पुछन था ब्रह्मा जी तव्हां छो था मुस्कुरायो, सब ठीक था है? चई बस बस हाणे तव्हांजी चिंता आई है, तव्हांजी टेंशन। चईं छो भाई? चई तव्हां हिनखे सुञाणो था केरु आहे? चयो न। चई इहो उहो ई बालक आहे जेको तव्हांजे आशीर्वाद सां थियो आहे, पर तव्हां उमिरि घणा साल ॾिनी? 5 साल। हाणे केवल हिकिड़ो ॾींहुं बचियो अथव। चओ हरे राम। ऐं तव्हां हिनखे आशीर्वाद हाणे वरी ॾेई वेठा आहियो, चिरंजीवी भव। त पंहिंजा आशीर्वाद सचा करणा पवंदा तव्हांखे। रक्षा कयो हिन बालक जी। तॾहिं भगवान भोलेनाथ चयो ठीकु आहे तव्हां सभु वञो, हिन बालक खे हिते छॾे वञो। बालक खे चयूं भाई तूं बसि वेही करे प्रभु जो नाम जाप कर, बाक़ी सभु चिंताऊं छॾ। तूं हाणे शरण आयो आहे त तोखे हाणे मृत्युअ जी भउ करण जी ज़रूरत न आहे। चओ हरे राम। तूं हाणे परमात्मा जे शरण में अची वियो आहे, परमात्मा में ई लीन थी वेंदे। तूं चिंता न कर, तूं भजन कर बस। तोखे हाणे जम जी त्रास दुख कष्ट सहन करणा न पवंदा, चिंता करण जी ज़रूरत न आहे। ऐं बालक भी जाप करण लॻो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कंदे 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 हिकु ॾींहुं बि गुज़री वियो। यमदूत आया वठण जे लाइ। उन्हनि बि पंहिंजो फंदो तैयार कयो कि हाणे हिन जा प्राण कढणा आहिनि। जीअं ई उहो फंदो अञा केवल उन बालक जे साम्हूं अचे, भगवान भोलेनाथ त्रिशूल खणी साम्हूं बीह रहिया। चओ हरे राम। फंदो त साम्हूं ई न अची सघियो। जमदूतन प्रणाम कयो, चयो प्रभु ये तव्हांजी कहिड़ी लीला आहे? चई तव्हां कहिड़ी लीला था कयो भाई? चई असां त तव्हांजे हुकुम ते था हलूं। तव्हां चयो 5 साल हिन जी उमिरि आहे, अॼु 5 साल पूरा थिया, प्राण वठण आया आहियूं, तव्हां कृपा कयो। चयो अच्छा 5 साल पूरा थी विया? चयो हा प्रभु तव्हां ई त 5 साल ॾिना। चयो पोइ 5 साल अगरि उमिरि मां ॾिनी आहे त 5 साल मुंहिंजे हिसाब सां थींदा कि तव्हांजे हिसाब सां? जमदूत त चुप थी विया। चई प्रभु तव्हांजो कुझु कैलेंडर अलॻि हलंदो आहे छा? चयो हा असांजो त पूरो ई अलॻि आहे। चई असांखे सम्झायो, असांखे सम्झ में न ईंदो आहे। चओ हरे राम। तॾहिं भगवान भोलेनाथ सम्झायो, चयूं भाई जॾहिं मनुष्य जा 6 महीना थींदा आहिनि त देवताउनि जो 1 ॾींहुं थींदो आहे। ध्यानु ॾिजो भाई, मनुष्यनि जा 6 महीना त देवताउनि जो 1 ॾींहुं। ऐं अहिड़ा कई ॾींहं, कई साल, कई वर्ष त देवता अमर हूंदा आहिनि, वो राज कंदा आहिनि। त चवनि था सोचो जॾहिं देवताउनि जी एतिरी उमिरि आहे त ब्रह्मा जी केतिरी हूंदी? चयो महाराज असां त न सम्झी सघंदासीं। जमदूत चवनि था अगरि एतिरो हिसाब ख़बर हुजे हा त जमदूत थोरी हुजूं हा, असांखे न ख़बर, तव्हां ई सम्झायो। चयूं 4 कल्प थींदा आहिनि, 4 युग थींदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा भाई? सतयुग, त्रेता युग, द्वापर ऐं कलयुग। ये 4 युग मिली करे 1 कल्प ठहंदो आहे। जी प्रभु। शंकर भगवान भोलेनाथ चवण लगा, चयूं ब्रह्मा जी जी हिकिड़ी उमिरि में अहिड़ा कई कल्प बीतजी वेंदा आहिनि, यानी कई युग, कई कल्प जॾहिं बीतजंदा आहिनि। हा हा प्रभु त वञी करे मुंहिंजो 1 ॾींहुं ठहंदो आहे। भगवान भोलेनाथ चयो ब्रह्मा जी की आयु में बीतत कल्प अनेक तो बने शंकर का दिन एक। यानी 1 ॾींहुं थींदो आहे मुंहिंजो जॾहिं ब्रह्मा जी एॾा कल्प उहे राज करे वठंदा आहिनि त केवल मुंहिंजो 1 ॾींहुं थींदो आहे। त हाणे हिन हिसाब सां 5 साल लॻाए कॾहिं थींदा? जमदूतन खे चयो। जमदूतन पंहिंजी कापी कलम सभु छॾी भगवान जी शरण वरिती। चयो प्रभु हाणे असांजी हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। जी। चयो भगवान जॾहिं तव्हांजे 1 ॾींहं में ब्रह्मा बदिलजी थो वञे, हा ब्रह्मा ई मटिजी थो वञे, त सोचो जमदूत घणा मटिजी वेंदा। असां तव्हांजो हिसाब न करे सघंदासीं, हाणे तव्हां ई ॿुधायो। भगवान भोलेनाथ चयो बसि एतिरी सी ॻाल्हि आहे कि जेको बालक शरण आयो आहे इहो सदा जे लाइ अमर थी वियो। चओ हरे राम। अमर, प्रलय में भी हिनजो नाश न थींदो। उन बालक जो नालो पइजी वियो मार्कंडेय ऋषि। चओ हरे राम। ये प्रलय भी थींदी आहे त ये कुछ जेके 7 ऋषि आहिनि इहे हूंदा आहिनि, इहे हिते ई हूंदा आहिनि, इन्हनि खे कुछ भी न थींदो आहे। जीअं हनुमान जी महाराज आहिनि, मार्कंडेय ऋषि आहिनि, तीअं। तो सोचो भाई भगवान जी भक्ति
भगवान जी शरण शरणागति कथा कीर्तन श्रवण इहो छा न करे सघंदो आहे कि यमदूत साम्हूं बीठा हुया पर हाणे उन बालक खे भय न हुयो छो जो मां प्रभु जी शरण में आहियां भगवान जी शरण में आहियां मूंखे कोई कष्ट न ईंदो साम्हूं भगवान भोलेनाथ अची त्रिशूल खणी बीठा उन जी रक्षा जे लाइ चओ राम हुयो त उन्हनि जो ई बालक उमिरि त भगवान भोलेनाथ ई ॾिनी 5 साल ई भगवान ॾिनी उमिरि पर पोइ शरणागत थी वियो शरण में अची वियो त भगवान उन जी रक्षा कंदा आहिनि चओ राम अहिड़ा ई प्रभु आहिनि जेके बि उन्हनि जी शरण में ईंदा आहिनि त भगवान उन्हनि जो सभु भय ख़तम करे छॾींदा आहिनि उनखे आराम सुख ई सुख ॾींदा आहिनि चओ जय श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव त अहिड़े प्रभु जी असां शरण वठूं अहिड़े प्रभु खे प्रार्थना कयूं निरंतर हे प्रभु मां तव्हांजी शरण आहियां श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम संत चवनि था इहो अगरि बिना भाव जे बि कोई चए न त भगवान ध्यान सां ॿुधंदा आहिनि चओ हरे राम अगरि कोई बिना भाव में भी चए भाव न हुजे दिल भी न हुजे कि मां भगवान जी शरण वञा छो जो भाव त असांजो जल्दी जागंदो कोन चवनि था बिना भाव जे भी कोई चए त भगवान ध्यान सां ॿुधंदा आहिनि कि हा हे चए थो पर भगवान इहो भी उम्मीद रखंदा आहिनि कोई ॻाल्हि न आहे अॼु बिना मन जे चए थो बिना भाव जे चए थो हिकु ॾींहुं ज़रूरु अहिड़ो ईंदो कि भाव में भी पुकार कंदो पोइ उन ॾींहुं भगवान पकड़े वठंदा आहिनि चओ हरे राम त प्रार्थना कयो भगवान खे ऐं मनन कयो सत्संग जी त अनेक तव्हांखे अर्थ विचार मिलंदा जब पूरन करता प्रभु सोई जब पूरन करता प्रभु सोए तब जम की त्रास कहो किस होई तब जम की त्रास कहो किस होए गुरु नानक देव की जय बाबा आनंद राम साहिब की जय बाबा भगत राम साहिब की जय अॼु शाम जो